अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्त जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। मस्जिद में अंदरि हिकु हाफ़िज़ क़ुर हुयो जेको सबक़ु ॾिए पियो नंढनि ॿारनि खे। पोइ नंढा ॿार सभु सुवाल पुछा कनि पिया उन्हनि मां। हिकु नंढड़े छोकिरे हुन खां पुछा कयो सुवाल, जी उस्ताद मूंखे 2-3 सुवाल आहिनि, मूंखे हिन जा जवाब ॾे। जी ॿुधाए। जी केरु थो कंहिंजो नसीबु खाए ऐं जंहिंजी नियत ख़राबु हूंदी आहे त उन जे लाइ छा आहे, उन जो नतीजो कहिड़ो आहे, ऐं जंहिंजी नियत साफ़ु हूंदी आहे ऐं भलाई कंदो आहे त उन जो नतीजो कहिड़ो आहे। पोइ उन हिन खे उस्ताद चयो हाफ़िज़ क़ुर, चई मां तोखे हिकिड़ी कहाणी ॿुधायां थो, हाणे उन में तुंहिंजे सभिनि सुवालनि जा जवाब आहिनि। चई ॿुधाए। चई हिकिड़ो वणु हुयो, वण जे हेठां हिकिड़ी ॾर हुई, उन ॾर में अंदरि नांग रहंदो हो ऐं उन वण जे मथां हिकिड़ो बांज़ वेठो हो। जॾहिं नांग ॿाहिरि निकिरण जी कंदो हो त बांज़ छा कंदो हो त झड़प ॾींदो हो उनखे खाइण खां नांग वरी लिकी वेंदो हो। पोइ चए नांग परेशान थियो त हाणे ॿाहिरि कीअं निकिरां। डर में वेठो रहियो। को माण्हू उतां अचे डपंदो हुयो त उहो नांग दांहूं करे चवंदो, अगरि को बि अहिड़ो आहे जेको राजा ताणी मुंहिंजो नियापो पुॼाए, मूंखे राजा जी सख़्तु ज़रूरत आहे। उन इलाइक़े में हिकिड़ो राजा रहंदो हुयो ऐं उहो तमामु बहादुर बि हुयो ऐं भलाई करण वारो माण्हू हो ऐं हर कंहिं सां उहो भलाई कंदो हुयो। उनजो कमु इहो हूंदो हो, मुश्किल वक़्त में हर कंहिंखे कमु ईंदो हो। इहो नाग हर कंहिंखे पियो नियापो ॾींदो हुयो। नाग जॾहिं ॿाहिरि निकिरे त बांध मथो झड़प हणे त वरी डर में लिकी वञे। नाग बि डर में वेही वेही अचे हाणे तंग थियो, ॿाहिरि निकिरां कुझु खावां पीआं। पोइ हिकु ॾींहुं उतां राजा जो अचे गुज़र थियो घोड़े ते, त नाग उतां दांह कई ॾिठई त को माण्हू वञे थो टपियो। हुन दांह कई, को बि अहिड़ो आहे माण्हू जेको वञी राजा खे ॿुधाए, राजा मुंहिंजो ज़रूरी कमु आहे, मूंखे ज़रूरी हुन सां मिलणो आहे। राजा जो इहा दांह जो ॿुधी त राजा जे डर जे मथां बीठो ऐं चयईं त राजा में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे। कि राजा में इहो मुंहिंजो कमु आहे, मां ख़बर ॿुधी आहे राजा हर कंहिंखे परेशानी जे टाइम में कमु ईंदो आहे, मां बि वॾो परेशान आहियां त राजा खे चवां मूंखे हुन परेशानी मूं कढे। हुन चयो त ॿुधाए, मां ई राजा आहियां, ॻाल्हि कर, कहिड़ी परेशानी आहे तोखे। जी मूंखे इहा परेशानी आहे, जेकर मां डर मां थो निकिरां त जेको बांध आहे मथे इहो मूंखे खाए थो, त इन जे करे मां डर मां नथो निकिरी सघां। हिते वेही वेही मां हिते मरी वियो आहियां बुख में, सो महिरबानी कर मूंखे इन खां बचाए। राजा चयो मां कहिड़ी तुंहिंजी मदद कयां, जेका तूं चवीं। जे चवीं त मां तोखे खणी हली ॿिए हंधि हली छॾे अचां। चई न, जे अगरि तूं ॿिए हंधि खणी हलंदे त वरी इहो बांध बि हलंदो हुते, बसि ॿियो को रस्तो को कढ। राजा चयो मां ॿियो कहिड़ो रस्तो कढां, रस्तो इहो ई आहे तोखे खणी हली मां कंहिं ॿिए झंग में छॾियां। चयां हाणे हीअं कर, जे हितो तूं मूंखे खणंदे त बांध ॾिसंदो मूंखे त बांध ई पोयों लॻी पवंदो, जिते मूंखे छॾींदे बांध वरी उते मुंहिंजे मथां वेही रहंदो ऐं मूंखे खाईंदो। जी पोइ छा कयां मां। राजा खे चई तूं पंहिंजो वात पट, मां तुंहिंजे पेट में अंदरि घिड़ी वञा, पोइ कुझु टाइम खां पोइ तूं हली के झंग मूंखे हली उते हली मूंखे छॾिजांइ, पोइ तूं वात तुंहिंजो मां निकिरी वेंदुसि ऐं बांध जी नज़र बि न पवंदी ऐं मां बि बची वेंदुसि। राजा जो ईअं कीअं थी सघे थो। चई न बसि ईअं कर, तूं हर कंहिंखे कमु थो अची ॾुखे टाइम में, या मुंहिंजी मदद बि कर। चई मां तोखे पेट में अंदरि तूं मुंहिंजे वेंदे पर जे पोइ तूं न निकिरी त पोइ त ईअं थोरो ई थींदो, तूं मूंसां चङाई करी थो त वरी मां ईअं वरी कीअं कंदुसि। राजा जेको साफ़ दिलि हुयो त हर कंहिं ते हुनखे रहम ईंदो। हुन चयो भला हिन जी भलाई थिए थी हिन में त भला सही आहे, हिनखे चयो ठीकु आहे। राजा वात पटियो, हे वात में अंदरि घिड़ी वियो, पंहिंजी पेट में वेही रहियो। राजा उतां निकिरी पियो, इहे पंधु कंदो आयो, हिकिड़े झंग में आयो। उते जे हिनखे चई हाणे ॻाल्हि ॿुध, हे वॾो झंग आहे, हाणे हिते तूं निकिर, हाणे तूं भली हलियो वञ, हिते बांध आहे, केर बि कोन्हे को, तूं निकिरी वञ हितां। चई मां हाणे न निकिरंदुसि। चई छो। चई मां हिते सुकून सां, बसि मां हितां न निकिरंदुसि, हिन खां वधीक जॻह मूंखे मिलंदी ई कान। हुन चयो मां इंसानु आहियां, तूं मुंहिंजे पेट में हूंदे मूंखे नुक़सानु थींदो। चई छा बि थिए पर मां हितां न निकिरंदुसि। राजा ने ॾाढो हुनखे चयो पर उहो न निकितो।
हिते राजा हाणे हिते बि झंग में हलंदो। आख़िरकार उन नांग जे ज़हर मां नांग हिनखे राजा खे बीमारियूं पैदा शुरू थी वियूं, जो अंदरि रहे पियो। राजा अहिड़ो थी पियो जो हाणे हिन को हलण बि न पियो पुॼे, वेहण बि न पियो पुॼे। अचे हिकिड़े झंग में चयां मां इन हालत में मां कीअं वञा पंहिंजे घर पंहिंजे शहर। पोइ राजा छा कयो, उतां ई काठियूं साठियूं मेड़े हिकिड़ो मनह ठाहे उते हिकिड़े नदी जे किनारे ते उते ई बसि वेही रहियो। हाणे उते सुतो पियो बीमारी जी हालत में। हाणे नांग जो ज़हर अंदरि में, नांग उतां निकिरे कोन पियो। हाणे राजा उते ई पियो हो, हिनखे बीमारी थी पियूं। हिन जे बदन मां रत टिमकण लॻो ऐं गंद निकिरणु लॻो। राजा हाणे हिकु जाइ ते किरी पियो। बसि ॻाल्हाइण ॿोलाइण बि राजा जो आस्ते आस्ते ख़तमु थींदो वियो। त हिकु बादशाह हुयो जेको रहंदो उन इलाइक़े में। उनखे हुयूं 3 धीअरूं। उन 3 धीअरुनि खे घुराईं ऐं नौकरनि खे घुराए चई त ॾियो हाल वाल, तव्हां कंहिंजो रिज़िक था खाओ। सो जेके धीअरूं हुयूं पंहिंजे पीउ जे ख़ौफ़ खां 2 धीअरुनि चयो त असां तुंहिंजो रिज़िक था खाऊं, तूं थो असांखे खाराईं। हिते बादशाह ख़ुशि थियो। जेका नंढी धीउ हुई रीखा, उन चयो त असां पंहिंजो नसीब था खाऊं, अलाह जो रिज़िक था खाऊं ऐं पंहिंजो नसीब था खाऊं। हिते बादशाह खे वॾी कावड़ आई। नौकरनि खां पुछा की तव्हां ॾियो हाल वाल। की बादशाह सलामत, तव्हां असांखे खारायो था, तव्हांजो रिज़िक खाऊं था। उन्हनि मां हिकु ॿियो नौकर हुयो हाजी नाले सां। उन चयो त बादशाह सलामत, असां पंहिंजो नसीब था खाऊं ऐं रिज़िक अलाह थो खाराए, पर तुंहिंजे हथां थो मिले असांखे। हिते ई बादशाह खे वॾी कावड़ आई। उन नौकर खे चई तूं अॼु अॼु निकिरी वञ, तूं वञ हाणे वञी खा त ख़बर पवंदी। नौकर खे कढी छॾियईं हुतां। बाक़ी जेके धीअरूं हिन जूं 3, उन्हनि मां जंहिं इनकार कयो, जंहिं चयो त असांखे अलाह थो खाराए, असां पंहिंजो नसीब था खाऊं। हिन घुरायो हुन दलालनि खे, उन्हनि खे चई त ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजूं 3 धीअरूं आहिनि। मुंहिंजी 2 धीअरुनि खां वञी को ॾिसो, को बादशाह ॾिसो, को राजा के सरदार ॾिसो, उते मुंहिंजूं धीअरुनि जो रिश्तो करायो। भई जेका मुंहिंजी नंढी धीउ आहे, इन जे लाइ अहिड़ो माण्हू ॾिसो जेको हिकु जाइ ते पियो हुजे, बीमार हुजे, हिन जी शादी मां उन सां कराईंदुसि। हे चवे थी न त असांखे अलाह थो खाराए, पर नसीब था खाऊं, पोइ हिन जी ख़बर पवंदी। उहे दलाल त हलिया विया। उन्हनि वञी ॻोल्हा कई, हुन जा रिश्ता 2 जेके कंहिं सरदार सां करायूं। इहे हाणे परेशान थिया त माण्हू उहो काॾों आणे जेको हिकु जाइ ते पियो हुजे। हलंदा ॾिठो त हिकिड़ी झूपड़ी आहे, उते हिकिड़ो हमराह पियो आहे, बीमार पियो आहे, गंद पियो थो वहेसि हिननि हथनि मां पेरनि मां, हिकु जाइ ते ई पियो आहे। हुन चयो त हे सही आहे जेको बादशाह चयो असांखे। सिधो आहे बादशाह वटि, चई असां हिकु हमराह ॾिसी आया आहियूं जेको बीमार पियो आहे हिकु जाइ ते, झूपड़ी अथसि, बसि रुॻो हुते पाणी नसीब थींदो, ॿियो कुझु बि कोन्हे को। हाणे हे तूं पंहिंजी धीउ चइजांइ त उनखे ॾे हीअ रीखा। बादशाह चयो ठीकु आहे। ओॾी महिल उनखे जेको त बादशाह पंहिंजी धीउ खे सिंगारे उन सां अचे निकाह करे ॾेई छॾियईं। हुनखे ॾेई ऐं बादशाह बि हलियो वियो। बादशाह चयो हाणे मां ॾिसां थो की अलाह ॾे ऐं तूं छा कहिड़ो नसीब थी खाईं। हाणे हिन जो ॾिठो त मुड़ुसु हिन जो बीमार पियो आहे राजा। हिनखे त ख़बर कोन्हे त कोई राजा आहे जा माण्हू सां भलाई कंदो हो। हिन चयो न जेको मुंहिंजे नसीब में हुयो मुड़ुसु उहो ई मिलियो, बाबे मूंखे पंहिंजो ॾिनो त ठीकु आहे। हाणे जी बिस्मिल्लाह। हिन छा कयो, तो पन धन पटे उन्हनि खे गरम करे सेका ॾेई मुड़ुस जी माना ख़िदमत करणु शुरू कयईं। उहो त बीमार हुयो, हुनजे पेट में अंदरि नांग हुयो जेको वञी ज़हर फैलाईंदो पियो वञे। हिन ख़िदमत करणु शुरू कयईं, अलाह ते भरोसो कयईं। त कुझु ॾींहंनि खां पोइ हे सुती पई हुजे, हुन सां गॾु राजा सां गॾु रीखा। हिते हिकु नांग आयो जेको ॿिए जेको त हिन झंग में रहंदड़ हुयो आयो। अचे ऐं हुनजे मथां बीह चई रे ॻाल्हि ॿुध। उहो पंहिंजे हुन नांग सां ॻाल्हाए पियो, छो जो नांग खे नांग जी ख़ुशबू ईंदी आहे। चई रे हिन तोसां चङाई कई, राजा तोसां हेॾी वॾी भलाई कई, उनजे पेट में तूं वरी वेही रहीं। उहो हिनमहिल मरण ते आहे, बीमार लॻो पियो आहे, माना ॿाहिरि निकिर। हिते रीखा हाणे ॿुधे पई पर अखियूं पंहिंजूं न पियूं पटे, ॿुधे पई गुफ़्तगू त ॻाल्हि छा आहे।
जे राजा जे पेट में अंदरि वेही रहे, हुन तोखे बचायो, उन खणी आयो, चङाई तोसां कयईं, उनजो बदिलो तूं हुनखे इहो ॾिनो आहे? चई छाजी चङाई, छाजी ॻाल्हि, मां हिते सुकून सां वेठो आहियां, ॻाल्हि ख़तमु। चई बसि छा कयां, अगरि को ॿुधे थो त तुंहिंजो इलाजु हिते हिन खां 2-3 किलोमीटर परे हिकिड़ो हकीम रहंदो आहे, उन वटि तुंहिंजो इलाजु आहे। अगरि उहो दवा ठाहे ॾे ऐं उहो जे हिन राजा पीती त तुंहिंजा टुकड़ा टुकड़ा अंदरि थी वेंदा पेट में ऐं मरी तूं निकिरी वेंदई। हुन चयो पोइ हिनमहिल केरु आहे जेको ॿुधे थो पियो? तूं त मुंहिंजो ॾसु ॾिनो मारण जो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं बि त पराई मिल्क ते कब्ज़ो करे हिन बड़ जे हेठो जेको त डर में अंदरि वेठो आहीं, उन मिल्क ते मथां वेठो आहीं बणिया, तोखे वरी कहिड़ो ख़ुदा जो ख़ौफ़ थियो? जे अगरि को ॿुधे थो पियो त तेल घुराए गरम करे तुंहिंजी डर में विझे, तूं बि हिते मरी वेंदे ऐं इहा समूरी मिल्क त कढी उहो बादशाह थी वेही रहंदो, अगरि को ॿुधे थो त हिन ॿाहिरि नांग अचो त केर बि कोन थो ॿुधे, मां वञा थो हाणे। नांग हलियो वियो, हिन उहा माई समूरी गुफ़्तगू हिननि जी ॿुधी। हिन चयो हाणे सुबुह थिए। जॾहिं सुबुह थियो, हिन उतो माई निकिरी पई, अलाह खे यादि करे, अची वञा हिन हकीम खे ॾिसां किथे आहे। माई त निकिरी पई हकीम जी तलाश में। उहा माई जो उतां निकिरी पई ॻोल्हींदी ॻोल्हींदी अचे हुन हकीम वटि पहुती। हकीम वटि जो पहुती त हकीम खे हक़ीक़त ॿुधाई त मुंहिंजो मुड़ुसु आहे, उनजे पेट में अंदरि नांग वेठो आहे ऐं उनजे लाइ का अहिड़ी मूंखे दवा तूं ॾे जो मुंहिंजो मुड़ुसु पीए तूं नांग अंदरि मरी वञे। उन हकीम जेको त जड़ियूं बूटियुनि मूं हुनखे हिकिड़ो दवा ठाहे ठीकु करे शीशे में विझी ॾिनई कि हिन मूं वञी गिलास भरे पीआरीसि, सुबुह जो गिलास शाम जो, इनशा ताला ख़तमु थी वेंदो। ऐं ॿी दवा हीअ ॼाए थी, उन खां पोइ वरी हुनखे हीअ दवा शुरू कजांइ त उनजो ज़हर समूरो हुनजे पेट मां ई निकिरी वेंदो। हे खणी दवा उतां निकिरी पई, सिधो आई मोटी पंहिंजे मुड़ुस वटि। हिन छा कयो जो उतां गिलास भरे ऐं पंहिंजे मुड़ुस खे पीआरियईं, चए दवा पी, तुंहिंजी शफ़ा जे लाइ आहे। हिन जो पीतो जो गिलास उहो त नांग अंदरि जेको त फथड़ी फथड़ी मरी वियो ऐं टुकड़ा टुकड़ा थी वियो। वरी शाम जो हुनखे जो ॿियो गिलास पीआरियईं, उहो नांग जेको त निकाल थी वियो। पोइ हुनखे वरी ॿियूं जेके त हुन नस अर्ग ठाहे उहे पीआरणु हिनखे शुरू कयईं त हिन जिस्म जा जेके फट हुया उहे छुटणु लॻा ऐं छुटंदा विया आहिस्ते आहिस्ते। पोइ जेॾी महिल सफ़ा सही थी वियो त हिनखे चई ॻाल्हि ॿुधो, तूं राजा ई आहीं, मूंखे हाणे ख़बर पई आहे, तूं हर कंहिं सां भलाई कंदो हुएं, हाणे हिकिड़ो कमु कर। चई कहिड़ो? चई शहर वञ, उतो वञी तेल जो वञी वठी अचु, हिकिड़ो गैलून वठी आहे तेल जो, टीन वठी आहे वञी। चई असां हलूं था ओॾे पंहिंजे शहर हलूं था, उते मूंखे पंहिंजो घर आहे महल आहे था। चई ओॾे कोन हलंदा, हिते ई हूंदासीं, बसि वञ हिकिड़ो तेल जो वञी हिकिड़ो दॿो वठी आहे वञी वॾो। ओॾी महिल राजा निकिरी पियो, चई ॾिठई थी मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजी ख़िदमत कयईं, मूंखे ठीकु कयईं, हाणे त चवनि हिन वठिणो आहे। ओॾी महिल निकिरी पियो, वञी उतो वञी वठी आयो वञी टीन हिकिड़ो तेल जो। सुबुह थियो त टीन खे रखे हेठो खणी बाहि हनऊं, अचे जेॾी महिल तेल अचे जो गरम थियो, हिनखे चई खण हिन टीन खे हाणे। चई काॾे? चई खणी आ। खणी विया त उन जेको त बड़ जे हेठो हिकिड़ी डर आहे, चई हिन टीन खे हार हिन मंदरु हाणे डर में। चई छा आहे हिन में? चई तूं बसि हार हिन मंदरु, ऊंधो का डर जे मथां रखियऊं हे पोइ हिते मोटी आहे। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, हुन राजा खे चई त हाणे हिनखे खोट। जॾहिं डर खे जो खोटियो, उते वॾो खज़ानो हुयो, सोन चांदी पैसा समूरा हिननि कढिया उतां। हिनखे चई हाणे हलूं था असां पंहिंजे शहर। चई पंहिंजे शहर कोन हलंदासीं, मूंखे पंहिंजे पीउ चयो त तव्हां जेको माथो तव्हांखे खारायां, ऐं मां चयो त असां पंहिंजो नसीब था खाऊं, अलाह असांखे खाराए थो। सो इन जे करे मुंहिंजे पीउ जी जेका महलात आहे उन खां अञा वधीक महलात मूंखे हिते ई ठहिराइणी आहे, जिथे मूंखे पंहिंजो पीउ छॾे वियो आहे। हुन चयो असां ओॾे हली महलात ठहिरायूं। चई न, हिते ई ठहिराइणो आहे मूंखे, हिन नदी जे किनारे ते, जिथे मूंखे पंहिंजो पीउ छॾे वियो आहे। हाणे पैसा जो थिया त सभु कुझु थी वियो। ओॾी महिल वञो मिस्त्री वठी आयो, के मज़दूर वठी आयो, सामान खणायो, अचे कमु शुरू कराई। हुते उन बादशाह खां वधीक महलात ठाराए, नौकर चाकर ॿानियूं उते रखे वेही रहिया। हाणे वटि बादशाह खे, जॾहिं बादशाह जो हुन नौकर खे जो कढी छॾियो हुयो
त बादशाह खे राति जो निंड में ईंदो हुयो त उहो तूं नौकर काॾे करे छॾियो हाजी अचे हिनखे नुक़सानु पवणु शुरू थी विया होॾो नुक़सानु पवे होॾो नुक़सानु पवे को माल मता मरे के घोड़ा मरनि हे हिकिड़े बुज़ुर्ग ॾे वियो चई मूंसां छा थो थिए पियो चई ख़बर न तोसां छा थो थिए पियो जॾहिं हिन इहे वॾा वस कया राति इबादत करे सुम्ही जो पियो त हिनखे खा में इहो ई अचे पियो त तूं हाजी खे काॾे कयो हे उन जो नसीब तोसां गॾु जुड़ियल हुयो तूं उनखे काॾे करे छॾियो हिन जो ॾिठो भण हे छा हुन नौकर जो नसीब हुयो मूंसां गॾु ओॾी महिल इहे निकिरी पियो उन नौकर जी तलाश में पंहिंजा माण्हू ॿिया मोकिले नौकर खे ॻोल्हे पियो वञे हाजी खे अचे ॻोल्हा कयो पर उहो लभियो ई कोन हे मोटी आयो हिते मोटी आयो त ॿिए मुल्क वारनि अचे हिन सां जंग जो कई त हिन खां बादशाही जेका उहा फुरिजी वई हे पंहिंजी ज़ाल सां गॾु पंहिंजी जान बचायो उतां निकितो ऐं हिकिड़े वज़ीर सां उतां भॼी निकिता हाणे बुख ते उञ ते उन जंग में आया कपिड़ा फाटी विया हलंदा हलंदा आया ॾिठो त हिकिड़ो महलात आहे हिन चयो इहो महलात आहे भला इन ॾे लड़ी हलूं कुझु खाइणु पीअण आहे कुझु मिले असांखे हिन जंग में हेॾो वॾो महलात आहे जॾहिं हुन महलात जे भरिसां आया त हुन जेका धीउ हुई रीखा वेठी उहा साम्हूं ॾिठई त आहे त मुंहिंजो पीउ पर इन हालत में कीअं ऐं हूअ मुंहिंजी माउ आहे उहो असांजो वज़ीर आहे पर इन हालत में कीअं आहिनि इहे फाटल कपिड़ा ऐं जेको त बेहाल लॻा पिया आहिनि ओॾी महिल पंहिंजे नौकर खे मोकिले चई वञ हिननि खे वठी आए हेॾे महलात में अंदरि नौकर वियो हिननि खे चई हलो तव्हांखे घुरायो आहे साईं बादशाह दादी हिन जो ख़बर न आहे अलाए छाजे खां असांखे घुरायो अथई जॾहिं हू अंदरि जो आया दाख़िल थिया हे त बेहाल लॻा पिया हिननि खे विहारे बानी खीचे हिननि खे पाणी हिननि खे पीआरियईं पोइ हिनखे चई त बाबा ॾिस मूंखे मां उहा आहे तुंहिंजी धीउ आहे मां तोखे चयो हुयो न हर को पंहिंजो नसीबु खाईंदो आहे ऐं खाराइण वारो अलाह ई आहे इंसान खे नथो खाराए सघे खणी तूं असांजो पीउ हुअई तूं असां खाऊं पिया माना तूं ई असांखे ओॾी महिल ॾीं पियो पर नसीबु असांजो पियो अचे थो ॾेई त तुंहिंजी हुकूमत हली वई सभु कुझु हलियो वियो न काॾे वियो उहो सभु चई मां नौकर खे कढी छॾियो उन नौकर जा मूंखे ख़्यालु अचनि था पिया चए त उनजो बि नसीबु तोसां जुड़ियल हुयो त उहो काॾे उनखे मां ॾाढो ॻोल्हियो उहो बि कोन लभियो मूंसां चई बाबा पोइ केर बि कंहिंखे कोन थो खाराए खाराइण वारो उहो मालिक ई आहे बसि हिकु कंहिंजे हथारां खाराईंदो आहे उन सां गॾु उनजो नसीबु जुड़ियल हूंदो आहे पर माण्हू चई इन ॻाल्हि खे सम्झंदा न आहिनि हाणे मुंहिंजो नसीबु हुयो त केतिरो मूंखे मिली वियो तोखां वधीक मूंखे मिली वियो महला तोखां वधीक आहे पैसो ॾोकड़ मुंहिंजो मुड़ुसु बीमार हुयो जंहिंखे तव्हां मूंखे ॾिनो हिते उहो तंदुरुस्त उहो राजा आहे पाण ऐं हो पाण सखी आहे जन बि हुन सां मदाई कई त उहे बि मरी विया तूं पाण ॾिस त छा आहे छा थी वियो आहे सो दोस्तो ॻाल्हि हीअं आहे हर हमेशह माण्हू चवंदो आहे त कंहिं ओड़े पाड़े वारे खाराईंदो आहे या घर में कंहिं खाराईंदो आहे ईअं चवंदो आहे त मां थो कमायां मां थो तव्हांखे खारायां ईअं न आहे हूंदो खाराइण वारो उहो मालिक ई आहे हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो नसीबु मिलंदो आहे पोइ कंहिंजे हथां थी ईंदो आहे अगरि काफ़ी माण्हू चवंदा आहिनि मां कमाए अचां थो सॼे घर खे मां पियो थो खारायां तूं थो कमाए खाराई थो त नसीबु आहे जुड़ियल जे अगरि हुनजो नसीबु तोसां गॾु न हुजे तोखे कमु ई न मिले त पोइ तूं कमकार ई न करीं त पोइ काॾो ईंदो त दोस्तो नौकर हुजे चाकर हुजे ओड़े पाड़े वारो हुजे कंहिंखे बि तव्हां अगरि खारायो था कयो था ईअं न चओ त मां थो खारायां उहो पंहिंजो नसीबु थो खाए जेको बि ईंदो आहे त पंहिंजो नसीबु खणी ईंदो आहे पाण सां गॾु सो खाराइण वारो त मालिक ई आहे रिज़्क़ ॾियण वारो उहो ई आहे ऐं उहो हर कंहिंखे ॾींदो आहे जेको जंहिंजे नसीब में हूंदो आहे पोइ कंहिंजो काथे नसीबु आहे कंहिंजो काथे नसीबु आहे जीअं असांजो नसीबु हिकिड़े ई आहे हिकिड़े जो नसीबु कतर में आहे हिकिड़े जो नसीबु दुबई में आहे हर को पंहिंजो पंहिंजो नसीबु थो वञी खाए तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो अस्सलाम वालेकुम